जी अस्सलाम वालेकुम। असां जो पंहिंजो क्लास शुरू था कयूं ऐं हीअ असांजो सिंधी जनरल पेपर जो ॿियो नंबर क्लास आहे। हिन खां पहिरियां हिकिड़ो क्लास थी चुको आहे, उहो बि इंट्रोडक्टरी क्लास हुयो, पर उन में असां कुझु शयूं सिखियूं हुयूंसीं। अगरि तव्हां उहा रिकॉर्डिंग ॾिठी आहे या न ॾिठी आहे, बि मूंखे मैसेज कजो व्हाट्सएप ते, मां तव्हांखे उहा प्रोवाइड कंदुसि। उन में असां शाइरी वारे पोर्शन में, यानी कि हवालो कीअं लिखिजे, सम्झाणी कीअं लिखिजे, पर इन शाइरी वारे पोर्शन ते असांजी सुभाणे संडे आहे, सूमर खां वठी अॻिते जेको असांजो पहिरियों टॉपिक आहे, यानी कि हिन पंहिंजे सिलेबस जो, उहा पोइट्री जी एक्सप्लेनेशन। उन में काज़ी कादन खां शुरू कंदासीं, वेंदे जेके जदीद दौर जा शाइर आहिनि, शेख अयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे, इन ताईं जेके जेकी आम आहिनि, जिन जा सवाल अची सघनि था, जिन जी शाइरी पेपर में अची सघे थी, असां उन जी शाइरी खे एक्सप्लेन कंदासीं। ख़ैर, इहो असांजो हलंदो ईंदड़ लेक्चर खां सिलसिलो। अॼोको लेक्चर सिंधी जनरल हुजे चाहे सिंधी लिटरेचर पेपर हुजे, ॿिन्ही जे लाइ अहम आहे। छो त हिन में जेको असां अॼु बहस कंदासीं, उहो इहो कंदासीं त सिंधीअ जे पर्चे में सुठियूं मार्कूं कीअं हासिलु कजनि। हिकिड़ी मार्कूं हूंदियूं आहिनि पासिंग मार्कूं, मिसाल 40 अचियूं, 42 अचियूं, 50 अचियूं, इहे असांजी पासिंग मार्कूं। पर जॾहिं सुठियूं असां मार्कूं ॻाल्हायूं था, त यानी कि 70 खां मथे थी थो सघे हिन जो अंग तव्हांजो 80 खां मथे बि हलियो वञे। इन में जेका मां पंहिंजी जेका तजुर्बो आहे मुंहिंजो CSS में या PCS में, मुंहिंजूं 80+ मार्कूं आयल आहिनि। उन जे बुनियाद ते कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जो असां ख़्यालु रखंदा हुआसीं, या वरी मजमूई तौर ते कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो जेको आहे उहो ख़्यालु रखियो वञे, उन्हनि ते अॼु बहस कंदासीं। असल में थींदो ईअं आहे त कुझु टॉपिक हिकिड़ो उस्ताद टीचर उहो पढ़ाए करे पोइ ई ॿुधाईंदो आहे त हिकिड़े सवाल खे कहिड़े तरीक़े सां हल कजे, कहिड़े तरीक़े सां शयुनि खे खणिजे। पर मां शुरूआति हिन सां थो कयां। इन सां शुरूआति करण जो हिकिड़ो सबबु इहो आहे त जेको टॉपिक मां पढ़ाईंदुसि, उन मां उन टॉपिक ख़तमु थियण ते सवाल ॾींदो वेंदुसि, ऐं कैंडिडेट जेके मूंखे जॉइन कंदा मुंहिंजो ई सेशन, उन्हनि खे उहो अटेम्प्ट करे सबमिट करणो पवंदो। पोइ वरी जीअं ॿियो असांजो नेक्स्ट क्लास थींदो, त उन में पहिरें असां 20-25 मिंटनि में कंहिं हिकु शागिर्द या ॿिनि शागिर्दनि जी उन सवालनि ते थोरो बहस कंदासीं त कहिड़े तरीक़े सां लिखियो आहे, कहिड़े तरीक़े सां लिखणु घुरिजे आहे। जॾहिं हर हिकु टॉपिक सां सवाल मिलंदो, त उन जे लाइ पहिरियां ज़रूरी आहे त सवाल खे हल करण वक़्तु हिकिड़ो शागिर्द कैंडिडेट कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखे, त उन्हनि ते असां अॼु बहस कंदासीं। हिन में तव्हां हेठां ॾिसो त नंबर पहिरें में मां लिखियो आहे, जवाबी कापी ते ॿिन्ही पासनि खां हाशा ॾिनल हुजे। हाणे जीअं मुंहिंजी हिन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते बि हाशो आहे ऐं ही बि हाशो आहे, ऐं ॿिन्ही पासनि खां ही जेके आहिनि मार्जिन ॾिनल आहिनि। तव्हां जॾहिं CC जो इम्तिहान ॾींदव या CSS जो इम्तिहान ॾींदव, उते हिकिड़ी साइड खां पातल हूंदो आहे हाशो, ठीकु आहे, हिकिड़ी साइड खां, ॿी साइड ते न आहे हूंदो, उहो ॿी साइड ते ॾियणो आहे। मिसाल उते जेका कॉपी ठहियल हूंदी आहे, उहा त इंग्लिश मीडियम जे हिसाब सां ठहियल हूंदी आहे, यानी कि लेफ्ट साइड खां जेका आहे उहा पेज, असां जीअं अंग्रेज़ी लिखंदा आहियूं त उन साइड खां पेजिस खे अॻिते वधाईंदा आहियूं, त उन जे हिसाब सां, यानी कि उनजी हितां जेका आहे उहा हाशिया ॾिनल हूंदी। इन में हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिणो आहे। कुझु शागिर्द छा कंदा आहिनि त स्पेस इलाही मार्जिन छॾे पोइ हिते अची ॾींदा आहिनि, त जीअं घणा पेज भरिजनि न, बाबा हीअ एॾी सारी तव्हां स्पेस छो छॾी। हालांकि मार्जिन त हिकिड़ी साइड खां ॾियणी हूंदी आहे, जेका हुनजी ऑलरेडी ॾिनल आहे। वधीक शागिर्द जेकॾहिं ॿिए पासे खां मार्जिन ॾिए थो पियो, हाशा पाए थो, त उन में थोरी स्पेस छॾे करे, घणी न थोरी, यानी कि हीअ पेपर ख़तमु थिए थो त हितां ये थोरी, ठीकु आहे, उहो पोइ हिकिड़ी छा थींदी आहे, हिन में लिखत जेका आहे, ऐं तव्हांजो जेको बि मार्कुनि जो सिलसिलो आहे, जेको बि मार्कुनि जो बुनियादु आहे, हिकु ॿिनि शयुनि ते, जेकॾहिं मां उनखे समराइज़ कयां न, तव्हांजी प्रेज़ेंटेशन यानी कि जॾहिं न कापियूं त हुन वटि इम्तिहान चेक करण वारे वटि बंडल लॻा पिया हूंदा न, जेकॾहिं तव्हांजी लिखत अहिड़ी आहे त जेका डॉक्टर लिखंदा आहिनि, त साइकोलॉजिकली नफ़्सियाती तौर ते उहा राइटिंग ई उनखे कंपेल कंदी न, जान छॾाए हिन कापी मां, जान छॾाए हिन कापी मां, पढ़ण में नथो अचे।
जॾहिं हुनजे ज़हन में इहा शइ वेहिजी वई त हिन कापी मां जान छॾाए ॿी ते हलियो वञे, त पोइ इहे तव्हांखे थोरी थोरी मार्कूं, भले तव्हां सुठो अटेम्प्ट कयो हुजे। इन जे करे लाज़मी आहे प्रेज़ेंटेशन यानी कि सफ़ाई, इन ते असां ॻाल्हाईंदासीं, उन जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। पहिरीं असांजी पॉइंट थी त जवाबी कापी ते ॿिन्ही पासनि खां हाशा पातल हुजनि। मां चयो त ॿिए पासे खां जेको हाशो पाईंदो हिकु ॾिनल हूंदो, उहो एॾी घणी मार्जिन न आहे छॾणी। ठीकु आहे, त उहा जेका थोरी असां छॾे करे, ऐं CSS में तव्हां सिंधी जो जेको पेपर आहे न, उहो लेफ्ट टू राइट लिखंदा हलंदव। जीअं न अंग्रेजी लिखंदा आहियूं, त कापी खे लिखणु शुरू तव्हां अंग्रेजी वारे साइड खां कंदव, पोइ हीअं अॻिते हलंदा वेंदव, हुन पासे खां न। ईअं ई हूंदो आहे कापी में। नंबर ॿी शइ, आउटलाइन जेका तव्हांजी आहे कंहिं बि सवाल जे जवाब जी, पहिरियां तारफ़ हूंदो आहे, तारफ़ खां पोइ हेठि जेका शइ पुछल आहे उहा बॉडी में हूंदी आहे। इहा जेका हेडिंग ॾींदा आहियूं न, हेडिंग ऐं वरी उन्हनि जे अंदरि वरी सब हेडिंग हूंदी आहे, सब हेडिंग। इन्हनि ते हेडिंग ते नंबर ॾिनल हुजनि। मिसाल जीअं हाणे मुंहिंजी हीअ हेडिंग आहे, त मां हिकु नंबर ॾिनो आहे, 2 नंबर ॾिना आहिनि, 3 नंबर ॾिना आहिनि, यानी कि अंग न अंग ॾिनल हुजनि, बिना अंगनि जे नाहे करिणो। ठीकु आहे, नंबर ॿी ॻाल्हि। ऐं सब हेडिंग में जॾहिं असां अंग्रेजी में त लिखंदा आहियूं 1, पोइ 2, अच्छा जी, वरी अची वेंदा आहियूं जेके सब हेडिंग में, त वरी रोमन इस्तेमालु कंदा आहियूं, हे 1, वरी 2 सब हेडिंग जे लाइ। सिंधी में तव्हांखे अंग बि सिंधी वारा इस्तेमालु करणा पवंदा। जेकॾहिं तव्हां 2025 लिखो था पिया, त इहो तव्हांखे हिन में न लिखणो पवंदो। इहा शइ ॾाढी हू नोट कंदा आहिनि, इहा ॾाढी नोट कंदा आहिनि, त सिंधी जा अंग इस्तेमालु शागिर्द करे थो या नथो करे। तव्हांखे एनी हाउ लाज़मी अवॉइड करिणो आहे हिननि अंगनि खां। असुल सफ़ा जेकॾहिं कमु नथो हले, सफ़ा त अचनि ई कोन था, कंहिं शागिर्द खे सिंधी अंग नथा अचनि, त पोइ ॿी ॻाल्हि आहे उहा, पोइ मजबूरी आहे, मजबूरी में त पोइ हाणे करिणो थो पवे। न त कोशिशि करणी आहे त अंग जेके इस्तेमालु करणा आहिनि उहे सिंधी वारा, यानी कि 2025 लिखूं त हे 2, वरी ॿुड़ी, वरी हे 2 आहिनि, वरी हे 5, 2025 थी वियो। ईअं सिंधी में अंग लिखणा आहिनि। अच्छा, सब हेडिंग में जिते असां रोमन ॾींदा आहियूं 1, 2, 3, त हिते सब हेडिंग में असां छा ॾियूं? उते तव्हां अलिफ, बे, जीम, दाल, अहिड़े तरीक़े सां, या वरी प्रॉपरली जेकॾहिं अलिफ, बे, जीम, दाल, उन खां पोइ मां छा ॾियां? इहो बि त सवाल पैदा थो थिए न, अलिफ, बे, जीम, दाल, सब हेडिंग्स त इहे 3 थी वियूं, मुंहिंजूं त 4-5 सब हेडिंग्स, पोइ मां काॾे वञा दाल खां पोइ तव्हां अलिफ में अलिफ लिखंदव, हीअं न लिखंदव हीअ ॾेई करे हेॾां न, ही हिकु हिकु काउंट थी वेंदो, नंबर 1 काउंट थींदो। इन जे करे अलिफ हूअं लिखंदव। उन खां पोइ बे, वरी बेबिद खां पोइ ईंदो आहे बेबुक, पोइ वरी ईअं अंग खणी वञो। मां ईअं कंदुसि, बेबुक, वरी बेभित ते तारो, ईअं पोइ 52 अखरनि, त माना जेतिरा तव्हांजी सब हेडिंग हुजनि उहे ॾेई था सघो। अच्छा, हितां असांजूं 2-3 शयूं इहे नोट थी वियूं। सिंधी लिखत इस्तेमालु थियल हुजे, सिंधी लिखत, हाणे ही ॾिसो, सिंधी लिखत जॾहिं मां थो चवां सिंधी लिखत, हाणे गुज़िरियल ॾींहंनि में कंहिंजो मां पेपर चेक कयां पियो न, त उते हर अचे पियो कंपलसरी सब्जेक्ट। त मिसाल हाणे कंपलसरी सब्जेक्ट जेकॾहिं तव्हांखे लिखणो आहे, ऐं मां मिसाल हिकिड़ो वर्ड आहे तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे, इहो कंपलसरी सब्जेक्ट पंहिंजी लिखत में, त उनजे लाइ पहिरियां त तव्हां ॾिसो त उनजी सिंधी तव्हांखे अचे थी। जेकॾहिं सिंधी अचे थी त बहितर आहे त उनजी सिंधी लिखो। कंपलसरी सब्जेक्ट, कंपलसरी खे असां चवंदासीं ज़रूरी सब्जेक्ट मज़मून, ठीकु आहे, ज़रूरी मज़मून। हाणे ईअं लिखियोसीं, मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि वेहे थी त मज़मून हिते एज़ अ सब्जेक्ट काउंट थी थो हो न करे। अञा इन शइ खे मूंखे करिणो आहे वाज़े करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, ब्रैकेट में लिखंदासीं कंपलसरी सब्जेक्ट ब्रैकेट में, पर हे सिंधी में लिखंदासीं। पर हे जेको ब्रैकेट में कंपलसरी सब्जेक्ट लिखियुमि न, इहो बि ग़लति आहे। ब्रैकेट में बि तव्हां लिखंदव सिंधी में ई लिखंदव,
मिसाल सिंधी में कीअं? कंपलसरी सब्जेक्ट, कंपलसरी सब्जेक्ट सिंधी में लिखी करे डिंगिन में बंद कंदव। प्योर सिंधी यानी कि असांजी जेका लिखत आहे न उहा सिंधी में हुजे, उहा अंग्रेजी में न हुजे। कोशिश कयो। अगर नथो थिए त पोइ हाणे जॾहिं नथो थिए कुझु त पोइ इन जो को हल कोन्हे को, पोइ मजबूरन माण्हू खे जेको आहे जंहिं हिसाब सां पेपर तव्हांजो इम्तिहान मुंहिंजे क्लासनि खां पोइ पास थी वेंदो। ईअं न आहे त तव्हांजो पास न थींदो, इनशाला अल्हम्दुलिल्लाह सुठनि नंबरनि में। पर इहे शयूं जेके जेकॾहिं तव्हां अप्लाई था कयो त तव्हां बिलीव कयो 70 खां तव्हांजो इनशाला मार्कूं 80 ॾे ईंदियूं ईंदियूं, जेकॾहिं ही जेके बि अॼु शयूं असां डिस्कस कयूं था उन्हनि ते अमल थियो त। अच्छा, अखरनि जी सफ़ाई, अखर सफ़ाई सां लिखियल हुजनि। सफ़ाई सां लिखियल यानी कि अहिड़ा न हुजनि जेके ॾिसंदे ई न रूह ख़राब थी वञे, ॾिसंदे ई दिलि ई न चवे त हिनखे पढ़ूं। छो त जॾहिं हू कापी चेक कंदो रहंदो आहे चेक करण वारो, त उन वटि इलाही कापियूं पियूं हूंदियूं आहिनि ऐं थकावट हूंदी आहे। हिकु कापी चेक कई, वरी ॿी चेक कई, जेकॾहिं उन जे दौरान तव्हांजी अहिड़ी लिखत अची वञे हुनजी त वरी सफ़ा पोइ कमु ख़राब थी वेंदो। अखरनि में सफ़ाई हुजे। हाणे इहा अखरनि में सफ़ाई अलाए कीअं ईंदी? अखरनि में सफ़ाई जो मतिलबु त हिकु त अखर तव्हांजा वाज़े हुजनि, चिटा हुजनि ऐं उन्हनि में लिखत जी का ग़लती न हुजे। मिसाल मां थो लिखां तुंहिंजो, तुंहिंजो, ते तारो ॾेई करे नून नथ ॾिनई कोन, तुंहिंजो, तुंहिंजो इहो लिखे। त हीअ जेका स्पेलिंग आहे इहा ग़लति आहे। हिकु त स्पेलिंग ग़लति न हुजे, ठीकु आहे, उहो हुजे। ॿियो चिटो ऐं वाज़े लिखियल हुजे ताकी हू पढ़ी सघे। इन जे लाइ जेका ही मुंहिंजी राइटिंग आहे, ॾिसो था हाणे भली आहे अलाए ख़राबु आहे, उहो तव्हां उनखे जज करे था सघो। त हिकिड़ो तरीक़ो मूंखे इहो पसंदि आहे ऐं जेको मां अप्लाई कंदो त अखरनि खे मां लाइन ते बीहारींदो आहियां। हाणे ॾिसो त ही अखर ही सभई अखर लाइन ते बीठल आहिनि, मुंहिंजा अखर। जेकॾहिं तव्हां बि ईअं ई अप्लाई कंदव ऐं कोशिशि कंदव त उनखे असां लाइन लाइन ते बीहारियूं त इहे ऑटोमेटिकली तव्हांजा अखर सुहिणा थी पवंदा ऐं सफ़ाई उन्हनि में अची वेंदी। मिसाल हे ॾिसो तव्हां वञनि, वञनि लिखियल आहे न, यानी कि ओ हे जेको मां हे छिकियां थो पियो इहो सॼो मां लकीर ते आणियां थो पियो। त सिट ते बीहारणु बि हिकिड़ी जेका इहा टेक्निक आहे सफ़ाई क्रिएट करण जी, सफ़ाई आणण जी पंहिंजी कॉपी में। उन खां पोइ अखर सिट में ई हिकु जाइ तां शुरू थियनि ऐं हिकु ई जाइ ते ख़तमु थियल हुजनि। अहम आहे इहा बि शइ। मिसाल तव्हां पैराग्राफ लिखंदा वेंदव न, यानी कि सवाल जो जवाबु लिखंदा वेंदव। हाणे हितां तव्हांजी मिसाल सिंधी आहे, सिंधी अंग इहे आहे न, सिंधी अंग इस्तेमालु हितां लिखंदा आयासीं, लिखंदा हिते मां ख़तमु कयुमि, न ख़तमु न कयुमि पर अञा जवाबु हले थो पियो। वरी हितां शुरू कयुमि, वरी ॿी सिट आई, वरी ॿी सिट खे मां हिते ख़तमु कयुमि, वरी टी सिट लिखंदो आयुमि, लिखंदो वरी हिते ख़तमु कयुमि, वरी चौथी हिते ख़तमु कयुमि, वरी हीअं सिट हिते ख़तमु थी, हीअ हेॾे ख़तमु थी, हिकु सिट हिते आहे, सेम उहो ई पैराग्राफ हले थो पियो, हीअ हिते, अॻिते पोइते न हुजे। हे जेके हाशा पाइबा आहिनि, हाशा पाइबा इन जे करे आहिनि त इहा तव्हांजी बाउंड्री आहे। तव्हां अखरनि खे इन ताईं खणी अचिणो आहे, इन ताईं अखरनि खे खणी अची करे थोरो घणो फ़र्क़ु हुजे पर घणो न हुजे। थोरो घणो फ़र्क़ु थी थो सघे हुजे पर घणो न हुजे। इन जो मां हिकिड़ो, अच्छा ही ॾिसो, हाणे त मथां ई ॾिसो था आहे बि हुन ते जेको आहे न पेपर ते लिखियल आहे विदाउट लाइन्स वारे ते, पर ही ॾिसो था ही मुंहिंजो लिखियल आहे त ऑलमोस्ट थोरो किथे किथे फ़र्क़ु थी थो सघे हुजे, न त अखर जेके बि आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसाब पंहिंजी जाइ ते ख़तमु करण जी मां कोशिशि कई आहे। हिन ते को हाशो पातल कोन्हे को जेको मूंखे बाउंड्री क्रिएट करे ॾिए त तोखे हेसि ताईं अचिणो आहे, अॻिते न अचिणो। ऐं हेॾां जितां मुंहिंजा अखर हितां शुरू थियनि था उहे ॾिसो त इहा शइ बि जेका आहे न, इहा बि तव्हांजी प्रेज़ेंटेशन खे सुधारींदी आहे, सुठी बणाईंदी आहे। इन जे करे इन शइ जो बि ख़्यालु रखियो वञे त बहितर आहे। अच्छा,
हाणे जेके हे ब्लैक पेन सां मां लिखियूं इहे सभु ॻाल्हियूं ही त थियूं असांजूं जनरल, ठीकु आहे, जनरल ॻाल्हियूं थियूं। हाणे ही अहम आहिनि, इहे ब्लैक वारियूं जेके बि ॻाल्हियूं लिखियल आहिनि इहे तमामु अहम। तारफ़, हाणे जेको असां तारफ़ लिखंदा आहियूं कंहिं बि सवाल जो, उहो तारफ़ जेको हुजे लिखियल उहो सवाल में पुछियल हर हिकु पहलूअ ते रोशनी विझंदड़ हुजे। चवंदा आहिनि त तारफ़ कंहिं बि सवाल जो तव्हां लिखो था न, इंट्रोडक्शन लिखो था, त उन सवाल में जेके जेके शयूं पुछियूं आहिनि उनजी जस्ट उनखे झलक ॾियणी आहे, ठीकु आहे, झलक ॾियणी आहे, पर उनखे शयुनि खे एक्सप्लोर किथे करिणो आहे, अंदरि तव्हां पंहिंजी बॉडी में उनजे में जिते तव्हां आउटलाइन ॿी हेडिंग ॾेई करे लिखंदव उते करिणो आहे। पर थींदो छा आहे त तारफ़ में कुझु जेके हिसा हूंदा आहिनि मेन हूंदा आहिनि अहम, पोइ शागिर्द छा कंदो आहे, सिर्फ़ु उन्हनि मेन खे डिस्कस करे ऐं जेके ॿिया हिसा पुछियल हूंदा आहिनि उन्हनि खे इग्नोर करे वेंदो आहे, उन्हनि खे न लिखंदो आहे। हाणे इन जो हिकिड़ो मिसाल मां हिते तव्हांखे, हाणे ही जेको तारफ़ लिखियल आहे न, इहो मुंहिंजो न आहे लिखियल, इन खे मां पंहिंजी राइटिंग में आंदो आहे, थोरी घणी हिन में मां चेंजिंग कई। पोइ बैच जी मुंहिंजी कंहिं स्टूडेंट जो लिखियल आहे, शागिर्द जो लिखियल आहे तारफ़, त हे उन जो लिखियल आहे, उन जी में मां थोरी घणी चेंजिंग कई आहे, बाक़ी उन जो लिखियल आहे, ठीकु आहे। सवाल आहे, सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद जे अहम नज़रियनि जी मुख़्तसर वज़ाहत कंदे पंहिंजे पसंदि जे नज़रिए जी सदाकत खे दलीलनि सां साबित कयो। हाणे हिन में घणा पहलू तव्हांखे नज़र था अचनि जेके तारफ़ में जंहिंजो ज़िक्र हुजणु घुरिजे। नंबर पहिरीं ॻाल्हि आहे त सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद जे अहम नज़रियनि जी मुख़्तसर वज़ाहत। हाणे मुख़्तसर वज़ाहत बि हुजे, उन ते माना थोरी रोशनी विधल हुजे, कंदे पंहिंजे पसंदि जे नज़रिए, यानी कि पसंदि जो नज़रियो बि ॿुधायो, ऐं वरी पोइ चए थो पंहिंजे पसंदि जे नज़रिए जी सदाकत खे, यानी कि उहो पसंदि जो नज़रियो केतिरो सही आहे, सचो आहे, दलीलनि सां साबित करियो। यानी असांजूं टे शयूं थियूं, अहम नज़रियनि जी वज़ाहत, तव्हांजी पसंदि जो नज़रियो कहिड़ो आहे, ऐं उन जी सचाई, यानी कि उहो सही छो आहे, उनखे दलीलनि सां जेको आहे न साबित करिणो आहे। इहे टे शयूं डिमांडेड आहिनि इन तव्हांजे सवाल में, त इहे तव्हांजी लिखत में तारफ़ में इहे रिफ्लेक्ट थियणु खपनि। हाणे तारफ़ पढ़ूं था, ॾिसूं था त हिन में इहे शयूं आहिनि। सिंधी ॿोली सिर्फ़ु राब्ते जो वसीलो न आहे, पर इहा वादी सिंध जी तहज़ीबी तसलसुल, फ़िक्री विरसे ऐं तमंदनी अज़मत जी ज़िंदा अलामत आहे। इन इहा सुहिणी ऐं सबाजड़ीअ ॿोलीअ जी कदावत बाबति मुख़्तलिफ़ आलिमनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में पंहिंजी पंहिंजी खोजना मूजिबि नज़रिया पेश कया। उन नज़रियनि मां डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, सिराजुल हक मेमण ऐं डॉक्टर गुलाम अली अलाना साहब, डॉक्टर गुलाम अली अलाना जा नज़रिया अहमियत जोगा आहिनि। जर्मनी सां तालुक़ रखंदड़ डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप पहिरियों आलिम हो जंहिं सिंधी ॿोलीअ जी बुण बुनियाद बाबति पंहिंजो नज़रियो ॾिनो, जंहिंमें हुन सिंधीअ खे संस्कृत ॿोलीअ जी धीअ करार ॾिनो। इन खां बाद में डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधीअ खे पहिरियां सामी सिफ़त ज़बान ऐं पोइ हिंद आर्याई ॿोली प्राकृत मां वजूद वठंदड़ करार ॾिनो। जॾहिं त सिंधीअ सां सचो इश्क रखंदड़ सिराजुल हक मेमण जो नज़रियो इन्हनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। पाण सिंधी खे संस्कृत ऐं ॿियनि ॿोलियुनि जी माउ करार ॾिनो आहे। सिंधी ॿोलीअ जे फिदाई डॉक्टर गुलाम अली अलाना बि सिंधी ॿोलीअ जे नज़रिए वारे ड्रोड़ में पाण मल्हायो। संदसि नज़रिए जी सदाकत संदसि दलीलनि मां पढ़ण खां पोइ पढ़ंदड़नि खे हिन जो नज़रियो सचो, साफ़ ऐं पसंदि जोॻो लॻे थो। हाणे इतां जेको हीअ लाइन आहे न, संदसि नज़रिए जी सदाकत ऐं संदसि दलीलनि मां पढ़ण खां पोइ पढ़ंदड़नि खे हिन जो नज़रियो सचो, साफ़ ऐं पसंदि जोॻो लॻे थो। हाणे इन में असांजो फर्स्ट पर्सन प्रोनाउन आई ऐं वी इस्तेमालु न आहिनि करणा हूंदा। हाणे सवाल पुछे थो तव्हांखे कहिड़ो पसंदि जो नज़रियो आहे, पोइ हिते लिखां त मूंखे पसंदि जो नज़रियो आहे, न, हिते मां पैसिव वॉइस जो जुमिलो जेको आहे न उहो इस्तेमालु कंदुसि, पैसिव वॉइस जो, यानी पढ़ंदड़नि खे, कंहिं हिक खे, यानी उहो केरु हिकु यानी कि इशारो मां ॾे हूंदो, छो त इन में मूंखे ई पसंदि आहे इहो इस्तेमालु नथो करे सघां मां लफ़्ज़। पोइ असांखे इनडायरेक्ट वे में ॾसणो पवंदो त इहो नज़रियो जेको आहे वधीक
सचो भी आहे, साफ़ भी आहे ऐं पसंदि भी आहे। पढ़ंदड़नि खे हिन जो नज़रियो सचो, साफ़ ऐं पसंदि जोॻो लॻे थो। अलाना साहब जो नज़रियो पसंदि जो नज़रियो इन करे लॻे थो त पाण पंहिंजे नज़रिए खे साइंसी तक़ाज़ाउनि ते चकास करे खोले खोले दलील पेश कया आहिनि। यानी कि मथीं जेका शइ पुछी वई हुई, 3 शयूं हुयूं, त पंहिंजी पसंदि जे नज़रिए जी सदाकत खे दलीलनि सां साबित करियो। उन्हनि मां दलीलनि जी हिकिड़ी झलक इन इहा ॾिनी त उन जो जेको नज़रियो आहे उहो साइंसी उसूलनि ते मुबनी आहे। तंहिंजे करे इहो पसंदि जो बि नज़रियो आहे। मतिलबु अहिड़ो इंट्रोडक्शन हुयो जंहिंमें हर हिक पहलू खे जेके सवाल में पुछा विया हुजनि उन्हनि ते छा आहे टच कयो वियो हुयो। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां को बि पहलू, को बि डायरेक्शन, का बि शइ जेका सवाल में पुछी वई हुजे उनखे तारुफ़ में मेंशन करणु इग्नोर न कंदा, उनखे इग्नोर न कंदा। ठीकु आहे, एतिरो काफ़ी आहे हिन में। ठीकु आहे, हर पहिरियों ते नंबर 8 ते अचो। सवाल में इस्तेमाल थियल लफ़्ज़नि खे जवाब में बार बार इस्तेमाल कयो वञे। तमामु अहम पॉइंट, ॾाढी अहम पॉइंट। हे मां थो चवां जेके ब्लैक पेन में लिखियल आहिनि तमामु हिक हिक पॉइंट तव्हांजे मार्कुनि जो वसीलो आहे। सवाल में इस्तेमाल थियल लफ़्ज़नि खे, यानी छा कंदा आहियूं त असां सवाल जो जवाबु इलाही हूंदो आहे न त पोइ असां खां ज़हन मां लही वेंदो आहे त सवाल में पुछो छा वियो हुयो ऐं पोइ असां पिया जनरल ॻाल्हियूं कंदा आहियूं। हाणे इन जी मां हिकिड़ी एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं वरी आणियां थो हितां। हे 2 सवाल आहिनि, पहिरियां हिन खे पढ़ूं था। हाणे हिन खे तव्हां हो सफ़ा जेके न उसूल जेके आहिनि उन्हनि ते न, हे कंहिं ॿी नोईअ ते जो आहे नंढनि नंढनि ॿारनि खे न जेके सवाल ॾींदा वेंदा आहिनि, तो सैर सफ़री जे दौरान तव्हां छा छा घुमियो, कहिड़ा कहिड़ा माॻ ॾिठा, त हे जवाब बि उन हिसाब सां लिखियल आहे। सवाल मिसाल कंहिं शागिर्द 5 6 दर्जे जो शागिर्द को वियो काॾे स्कूल जे टूर ते वियो, सवाल उन खां थियो त भाउ लिखत जी सूरत में इहो असांखे ॿुधाए तव्हां कराचीअ जे सैर दौरान कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया ऐं छा छा ॾिठो, तफ़सील सां बयानु कयो। हाणे सवाल इहो आयो शागिर्द खे। हाणे जवाब लिखे थो नंबर पहिरियों तारफ़। कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर आहे, इन खे रोशनी जो शहर बि चयो वेंदो आहे। कराचीअ में सैर करण लाइ केतिरा ई माॻ आहिनि, जिन में क़ाइद आज़म जी मज़ार, क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो, अब्दुल्ला शाह गाज़ी जो मक़बरो, फेरियर हाल, मोहटा महल वग़ैरह अहम माॻ आहिनि। यानी कि थोरी थोरी जेका आहे उहा एक्सप्लेनेशन हुन में करे वियो हर हिक शइ जी। कराचीअ जो सैर, क़ाइद आज़म जी मज़ार। पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार कराचीअ में आहे। इहा हिकु वसी एराज़ी ऐं वसी एराज़ीअ जे अहाते में आहे। क़ाइद आज़म जी मज़ार सैर ऐं तफ़री पिणु हिकु आला माॻ आहे। सैर ऐं तफ़री लाइ पिणु हिकु आला माॻ आहे। इन में वॾा वॾा पार्क ऐं हिकु अजाइब खानो पिणु आहे। इहो अॻिते हले आहे। ठीकु आहे, मां तारफ़ लिखियो, उन जी हेठां जेको बॉडी पैरा आहे असांजी जेका आउटलाइन आहे या हेडिंग आहे उन ते था अचूं। वरी ॿुधाए थो क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो बि असां घुमियो। कराची जे सैर व तफ़री माॻनि मां क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो तमामु अहम आहे। हिते अक्सर शाम जे पहर में माण्हुनि जा हुजूम लॻल नज़र ईंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन मां गौर कयो न त जेका शइ सवाल में पुछी वई हुअसि न उहा कोन ॿुधाईथांव। जेका शइ सवाल में, तॾहिं मां असांजी टॉपिक छा हुयो 8 नंबर ते अचो। सवाल में इस्तेमाल थियल लफ़्ज़नि खे जवाब में बार बार इस्तेमाल कयो। बार बार इस्तेमाल मतलब त बाबा सवाल में हुयो त तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया। छा हिते तारुफ़ में हिन इहो ॾसियो त असां ही माॻ घुमिया ऐं छा छा ॾिठो, इहो बि कोन लिखियईं। यानी हिते जेके असांजा मेन लफ़्ज़ हुया न सवाल में ॾिनल हुया उहे हुया त तव्हां कहिड़ा कहिड़ा माॻ घुमिया, छा छा ॾिठो। इहो रिपीट थियणु खपे हा। असां क़ाइद आज़म जी मज़ार ॾिठी, जिते वॾी एराज़ी में हुया, जिते वॾा वॾा पार्क हुआ, जिते हिकिड़ो अजाइब खानो पिणु मौजूदु हुयो। असां क़ाइद आज़म जी मज़ार जे अंदरि 5 ॿियनि अहम शख़्सियतनि खे
दफ़नायल ॾिठो या उन जूं मज़ारूं ॾिठियूं, अहिड़े तरीक़े सां लिखणु खपे हा। यानी सवालिया लफ़्ज़ जेके न मथे उहे तव्हांजा हर हिकु हेडिंग में रिपीट थींदा रहनि, यूज़ थींदा रहनि। इहे ई लफ़्ज़ तव्हांखे डाइवर्ट करण खां बचाईंदा, डाइवर्ट करण खां छा कंदा, बचाईंदा। यानी तव्हांजो मौज़ूअ खां थिड़ी न वेंदव जेकॾहिं इन्हनि खे। तॾहिं असांखे कुझु पंहिंजा जेके मोज़िज़ उस्ताद साहिबान जिन वटि पढ़ियोसीं उहे ॾसींदा त जॾहिं बि तव्हां तारीफ़ लिखी करे ख़तमु कयो न, हाणे तव्हां बॉडी ते था वञो त वरी तव्हां हिकिड़ो दफ़ो सवाल खे पढ़ो, पोइ तव्हां अॻिली हेडिंग लिखो, वरी उन हेडिंग खे तव्हां लिखी वियो, वरी ॿी हेडिंग ते वियो, वरी सवाल खे पढ़ो। इहो तव्हांजो सवाल हर पढ़णु तव्हांखे डाइवर्ट न कंदो त तव्हां जनरल ॻाल्हियुनि में हलिया वञो ऐं जेका शइ पुछी वई आहे उनखे तव्हां हल ई न, टच ई न कयो। अचूं था हेठि। हाणे हे ॿिए नंबर तरीक़े सां अटेम्प्ट थियल आहे। हाणे हेठो ॾिसो, साॻियो सवाल आहे, हाणे तरीक़ो मटिजी वियो। तारीफ़, कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर आहे। इनखे रोशनियुनि जो शहर पिणु चयो वेंदो आहे। गुज़िरियल महीने असांखे स्कूल तरफ़ां कराचीअ जो सैर करायो वियो, जंहिं दौरान असां कराचीअ जा मशहूरु माॻ जिड़ोक कायदे आज़म जी मज़ार, क्लिफ्टन वारो सामुंडी किनारो, अब्दुल्ला शाह गाज़ी जो मक़बरो, फेरियर हॉल ऐं मोहटा महल वग़ैरह घुमियासीं ऐं उते केतिरियूं शयूं ॾिठियूंसीं। हाणे तव्हांजो ही तारीफ़ मथे सवाल सां परफेक्ट थी वियो, यानी कि जेके शयूं पुछी वियूं टू द पॉइंट उनजो जवाबु मिलियो। कराचीअ जे सैर जो तफ़सीली अहवाल, वरी हाणे हिते थोरो नोट कजो, मथे अचो, मथे ॾिसो छा हुयो कराचीअ जे कराचीअ जो सैर, ऐं हेठी में छा आहे, कराचीअ जे सैर जो तफ़सीली अहवाल। हाणे तफ़सीली अहवाल हिते मां छो लिखियो, छो त इहा शइ त सवाल में पुछी वई आहे न, तफ़सील सां बयानु करियो। ऐं मथे छा हुयो, जस्ट लिखियल हो कराचीअ जो सैर, ऐं उन खां पोइ बि हिन में कुझु ई लिखियल कोन हुयो। त ईअं ई तव्हांखे बि जॾहिं कुझु शयूं घणियूं पुछियूं वञनि त पहिरियां उहो लिखंदव ऐं उनजे हेठां कुझु न कुझु लिखंदव। मिसाल, असां गुज़िरियल महीने मई 2025 जी 10 तारीख़ ते पंहिंजे स्कूल तरफ़ां कराचीअ जे सैर लाइ पनो आकिल मां रवाना थियासूं। कराचीअ में पहुचंदे असां हेठियां माॻ घुमियासीं, जिते काफ़ी शयूं बि ॾिठियूंसीं। हाणे हेठियां माॻ कहिड़ा, 1.2, 1.3 या पॉइंट में बि तव्हां आणे था सघो, कायदे आज़म जी मज़ार। हाणे कायदे आज़म जी मज़ार ते कीअं थो लिखे पैराग्राफ, असां पंहिंजे सैर दौरान पहिरियां कायदे आज़म जी मज़ार घुमियासूं। मज़ार जे सैर लाइ टिकेटूं वठी जीअं ई मज़ार जे अहाते में दाख़िल थियासूं त असांखे मज़ार जो अहातो एकड़नि जी एराज़ी ते मुश्तमिल नज़र आयो। हे अञा अॻिते हलंदो। इन्ही मां सिर्फ़ु मां सेखारणु इहो पियो चाहियां त तव्हां जेके सवाल जेको डिमांड करे थो पियो, जेके लफ़्ज़ उते मेन सेंट्रल लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जी रिपीटेशन तव्हांजे पैराग्राफ में, तव्हांजी हेडिंग्स में नज़र अचणु खपे, वरना तव्हां सवाल तव्हां डाइवर्ट थी वेंदा। अच्छा, उन खां पोइ आहे 9 नंबर, अदबी ॿोली इस्तेमालु कई वञे। जेकॾहिं न तव्हांजी पेपर सवाल मिसाल 5 तव्हांखे सवाल करणा हूंदा सीसी में, सिंधी जनरल में, या वरी तव्हां CSS जो वठो 4 सवाल करणा हूंदा सिंधी लिटरेचर में। हाणे 2 सवाल तव्हांखे त एग्ज़ैक्ट अचनि था पिया, या 3 सवाल तव्हांखे अचनि था पिया। जेकॾहिं CS PCS में 3 तव्हांखे अचनि था, 2 तव्हांखे नथा अचनि, ऐं होॾे 2 अचनि था, 2 नथा अचनि, यानी कि ॿिन्ही पेपरनि में 2 सवाल तव्हांखे नथा अचनि, CSS हुजे या PCS। पर तव्हां वटि जेकॾहिं लिखण जो ढंग आहे, अदबी ॿोली इस्तेमालु करण जो तरीक़ो अचे थो न, तव्हां उन्हनि 2 जेके सवालनि जा जवाब तव्हांखे नथा अचनि, थोरे पंहिंजे तरफ़ां मिर्च मसाला विझी करे अहिड़े तरीक़े सां त उनखे बयानु करे वेंदो अदबी ॿोली जो इस्तेमालु कंदे, त यानी कि फुल मार्कूं तव्हां खणी था सघो। हाणे इहा अदबी ॿोली इस्तेमालु जो छा मतिलबु, कीअं अदबी ॿोली इस्तेमालु कजे? जेका असां ॻाल्हायूं था इहा अदबी ॿोली न आहे छा? अदबी ॿोली उहा हूंदी आहे जंहिंमें तव्हां तशबीहूं इस्तेमालु कयो, जंहिंमें तव्हांजा इस्तिलाह इस्तेमालु थियनि, जंहिंमें तव्हांजी सिफ़तुनि जो, यानी कि जंहिंमें अदब जे लाइ हिकिड़ी ख़ूबी इहा हूंदी आहे त अदब में
अदब में मिठास हूंदी आहे, मिठास। ईअं तव्हां पढ़ंदा वञो न त तव्हांखे मिठो लॻंदो वञे, रुखो न लॻे। मां मिसाल वठां थो, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, जॾहिं बि नालो ईंदो डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो ज़हन में छा ईंदो? लोक अदब। छो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब लोक अदब ते घणो कमु कयो आहे। ऐं वाहिद आहे अदीब आहे जंहिं लोक अदब जी हर हिकु सिन्फ़ ते लिखियो आहे। लोक अदब जी हर हिकु सिन्फ़ ते हुन अलॻि अलॻि सां चवंदा आहिनि किताब बि आहे, किताब बि लिखिया अथई, यानी कि लोक अदब जी हर हिकु सिन्फ़ ते हिन लिखियो आहे पंहिंजी। हाणे ॻाल्हि इहा ई आहे, हाणे मूंखे लोक अदब ते यानी डॉक्टर नबी बख्श खान बलोच लोक अदब जी हर हिकु सिन्फ़ ते तक़रीबन लिखियो आहे, या लोक अदब सां हिनखे जेको आहे चाह आहे, शौक़ु आहे। हाणे ॻाल्हि इहा हिकु जुमिले जी आहे, जेकॾहिं तव्हांखे फन आहे न, अदबी ॿोली इस्तेमालु करण जो फन आहे, त इनखे तव्हां अहिड़े त सुठे नमूने सां पेश करे था सघो जो वणी वेंदो हुनखे। हाणे अचो त इनखे मां इस्तेमालु तव्हांखे पंहिंजे हिसाब सां मां ठातो आहे, तव्हां कोशिशि कंदो त मूंखां बि भलो ठाहे था सघो। हाणे ॾिसो, ॻाल्हि इहा ई आहे त डॉक्टर नबी बख्श बलोच लोक अदब सां यानी कि उनजी सिन्फ़ हर हिक ते ॻाल्हि कई। डॉक्टर नबी बख्श खान बलोच लोक अदब जी शीदायुनि जो अॻुवाण ऐं सरवाण हो। यानी कि लोक अदब जा जेके शीदाई आहिनि उनमें हे मथे ते हो, यानी कि हिन जे लाइ लोक अदब वॾो अहम हुयो। हुन पंहिंजी हसीन ज़िंदगीअ जा क़ीमती वरिया लोक अदब ते ख़र्च करण खां कॾहिं कोन कीबायो। इहा अदबी ॿोली आहे जंहिं मां तव्हांखे पढ़ण सां मिठास अचे ऐं मज़ो ईंदो वञे त अॻिते चवंदो पढ़ंदो वञा जेकर। डॉक्टर साहब जी हर दम ऐं हर पल इहा कोशिश रही त हू कंहिं बि अहिड़ी राह ऐं रस्ते खे ख़ाली न छॾे जेको लोक अदब जे वाहण ऐं वस्तीअ ॾांहुं निर्वार थींदो हुजे। इन जोश ऐं जुस्तजूअ में लोक अदब जे हिन फिदाई लोक अदब जी तक़रीबन हर हिकु सिन्फ़ ते लिखण जो एज़ाज़ माणे वरितो। हिते हिकु बि ईंदो, हर हिकु। हाणे जेकॾहिं तव्हां इनखे विच में मां ॻाल्हायुसि, जेकॾहिं विच ईअं माना असां कंटिन्यूअसली पढ़ंदासीं त मज़ो ईंदो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच लोक अदब जी शीदायुनि जो अॻुवाण ऐं सरवाण हो। हुन पंहिंजी हसीन ज़िंदगीअ जा क़ीमती वरिया लोक अदब ते ख़र्च करण खां कॾहिं कोन कीबायो। डॉक्टर साहब जी हरदम ऐं हर पल इहा कोशिश रही त हू कॾहिं बि अहिड़ी राह ऐं रस्ते खे ख़ाली न छॾे जेको लोक अदब जे वाहण ऐं वस्तीअ ॾांहुं निर्वार थींदो हुजे। इन जोश ऐं जुस्तजूअ में लोक अदब जे हिन फिदाई लोक अदब जी तक़रीबन हर हिकु सिन्फ़ ते लिखण जो एज़ाज़। अच्छा, हाणे सवाल इहो पैदा थींदो त साईं इहो जेको अदबी लहजो आहे या इहा लफ़्ज़नि जी जेका गेम आहे, लफ़्ज़नि जी जेका रांदि आहे, असांखे कीअं अचे, काॾों अचे? इहा तव्हांजी पढ़ण सां थींदी आहे। तव्हां सिंधी लिखत चाहे को चौथे दर्जे जो सिंधी जो किताब खणो, 3 दर्जे जो खणो, 6 दर्जे जो खणो, उन में सबक़ कंहिं शख़्सियत ते आहे, कंहिं बि ते आहे, उन में जेकॾहिं न उनजे लफ़्ज़नि ते थोरो गौर कंदव न त उते बि तव्हांखे इहा अदबी ॿोली इस्तेमालु थियल नज़र ईंदी। तव्हां CSS जो PCS जी तयारी था कयो, तव्हां वटि थी थो सघे किताब हुजनि सिंधी जा, लिटरेचर जा हुजनि या सिंधी जे जनरल जा हुजनि, त उन्हनि में बि ॾिसो कहिड़े तरीक़े सां उहो तारीफ़ थो कराए, कहिड़े तरीक़े सां सेंटेंस थो ठाहे, उहे उतां कैच करणा हूंदा आहिनि। हाणे अहिड़ा ई कैच मां बि कुझु कया आहिनि। मिसाल, मां अयाज़ हुसैन कादरी जो किताब पढ़ी रहियो त उते अयाज़ हुसैन कादरी शेख शाह लतीफ़ जे कलाम लाइ लिखे थो, शाह जो कलाम हिकु गुलिस्तान मिसल आहे जंहिंमें फन ऐं फ़िक्र जा मुख़्तलिफ़ रंगनि ऐं क़िस्मनि जा हज़ारें गुल टिड़िया बीठा आहिनि। हर हिकु गुल जी सूंहं ऐं सुगंध पंहिंजी पंहिंजी आहे। सूंहं सुगंध यानी कि ख़ुशबू उनजी पंहिंजी पंहिंजी आहे। अयाज़ हुसैन कादरी, मां इहो पढ़ी करे मां इनखे कैच कयो, छो त इहे मूंखे वणियो, दिलि खे लॻो त अयाज़ हुसैन कादरी सिर्फ़ तारीफ़ कहिड़े नमूने सां शाह जे कलाम जी कई आहे। मिठास आहे, पढ़ण सां लुत्फ़ थो अचे, मज़ो थो अचे। अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो बि मां अयाज़ हुसैन कादरी जो शाह जे रिसाले जे लाइ शाह जे लाइ लिखियल उहो बि मां हिन जी किताब हिकिड़े मां कैच कयो। हूअं त शाह जे रिसाले जे केतिरनि ई सुरनि में इश्क जी बाहि भड़कंदी, मोहबत जो मचु मचंदो, दर्द जो धूओं दुखंदो ॾिसण में अचे थो, मगर सुरखंभात, पोरब, रप,
ऐं आसा में इश्क जा बंभट नज़र अचनि था। शाह खे फोह जवानीअ में जेका इश्क जी महेज़ आई हुई, उन्हीअ जा सूर ऐं सुॾका, आहूं ऐं दाहूं, उन्हनि सुरनि में सरस समायल आहिनि। कहिड़े न बहितरीन नमूने सां मिठास पैदा करे तशबीहूं ॾेई करे जेके आहिनि इहे अयाज़ हुसैन क़ादरी लफ़्ज़नि खे, यानी मुंहिंजी जेका हैबिट रहंदी आहे त मूंखे जिते स्ट्रक्चर भलो लॻंदो आहे न, उहो उन वक़्तु मोबाइल में टाइप करे छॾींदो आहे, ताकी या मुंहिंजी में हैबिट हुजे, ताकी सुठा सुठा अहिड़ी जेका लचक मुंहिंजी लिखत में बि उहा समाइजी वञे। असां चवंदा पोइ हिते पंहिंजे हुन ते अदबी ॿोली तव्हांजी उहा हूंदी जॾहिं तव्हांखे को बि सवाल न बि ईंदो हूंदो, तव्हांखे उनखे इन अदबी लफ़्ज़नि जी गेम खेॾी करे उनखां मार्कूं वठी वेंदव। ऐं हर हिकु सवाल में तव्हांखे अदबी ॿोली इस्तेमालु करणी पवंदी। जॾहिं तव्हां अदबी ॿोली ते ट्राई कंदव, कोशिशि कंदव, एॾी ॾुखी न आहे, आसान आहे। थोरी तारीफ़ किथे इस्तेमालु कंदव मुमताज़ शाइर, किथे इस्तेमालु कंदव बेनज़ीर शाइर, किथे इस्तेमालु कंदव बर्ख शाइर, किथे इस्तेमालु कंदव शाइरीअ जे आसमान जो रोशन सितारो हो। शेख अयाज़ शाइरीअ जे आसमान जो हिकु चमकंदड़ सितारो उभरियो या थियो हुयो। अहिड़े तरह सोचींदो त खोड़ ईंदा। सिंधी ॿोलीअ जी खोजना जे मैदान जो अॻवाण ऐं सरवाण डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हो। मिसाल अहिड़े तरीक़े सां तव्हां खोड़ इस्तेमालु करे था सघो। उन खां पोइ अचो 10 नंबर ते मुख़्तलिफ़ अदीबनि ऐं किताबनि मां हवाला न वञनि, यानी अदीबनि जा तव्हां कोटेशन्स वग़ैरह उन्हनि जूं जेकॾहिं तव्हां फ़ैल पढ़ो था पिया, त फ़ैल में कंहिं सिंधी नूर ग्रामर वारे फ़ैल जी त छा वसफ़ ॾिनी आहे। डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प छा पंहिंजी सिंधी ग्रामर जो पहिरियों किताब डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प लिखियो, उन छा लिखियो। गुलाब सिंह गिदवाणी जेको आहे उन पंहिंजे किताब में छा लिखियो आहे, फ़ैल जी सिफ़त वसफ़। सही कॉम्पिटिशन आहे न, पेपर इहो त कोन्हे त तव्हां फ़ैल उहो लफ़्ज़ आहे जेको हुअण करण ऐं सण जी माना ॾेखारे, उहो फ़ैल तव्हां बसि लिखी करे डेफिनेशन जान छॾाए ॾिनी, ईअं त मार्कूं कोन ईंदियूं। फ़ैल खे मुख़्तलिफ़ तव्हां किताबनि मां अदीबनि मां कोट करे लिखो त तव्हांजी कापी त डिफरेंट अचे न। इहे कापियुनि जा जेके दस्ता हुननि वटि पिया हूंदा हिक ॿिए जे मथां, उन्हनि सभिनी दस्तनि मां तव्हांजी कापी में व्हाट इज़ न्यू, इनोवेशन कहिड़ी आहे तव्हांजी कापी में। बाबा मुंहिंजी कापी में इनोवेशन इहा आहे त जिते फ़ैल ते ॿियनि अटेम्प्ट कयो आहे, उन्हनि फ़ैल जी सिर्फ़ु हिकिड़ी वसफ़ ॾिनी आहे। मां इन में फ़ैल में डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जी किताब मां फ़ैल जी वसफ़ लिखी आहे। मां गुलाब सिंह गिदवाणी जी जेका किताब मां लिखी आहे, वसफ़ लिखी आहे। मां फ़ैल जे मुतलिक़ वाहिद बख्श शेख साहब जे किताब मां वसफ़ खणी करे लिखी आहे। मज़ो पोइ आहे न। ऐं डिफरेंट कापी तव्हांजी हो कापी चेक कंदो वियो, तव्हांजी कापी थोड़ी डिफरेंट लॻी न ॿिए खां, बसि ॿेड़ा पार आहिनि। उहा डिफरेंट करण जे लाइ इहे तव्हांखे पॉइंटूं जेके बि ॾसे वियो आहे, इन्हनि ते कीअं बि करे अमल करणो पवंदो। तव्हांजे सवाल में अदीबनि जा किताबनि जा हवाला ॾिनल हुजनि, ताकी उन ख़बर पए त किताब बि पढ़ियल आहिनि, अदीब बि पढ़ियल आहिनि। आख़िरी में सभिनी सवालनि खे मुकमल तौरु हल कयो वञे। छा थींदो आहे त तव्हांजा 3 कलाक आहिनि, 3 कलाकनि में तव्हांखे 5 सवाल हल करणा आहिनि, CSS में 4 सवाल हल करणा आहिनि, 5 तव्हांजो MCQs वारो थी वियो। यानी कि सभिनी जो जेकॾहिं कटे सटे कयूं त 35 मिंट टाइम थींदो आहे तव्हांजो। 35 मिंट तव्हांखे हर हिकु सवाल खे ॾियणा आहिनि। असां पहिरियों सवाल लिखंदा आहियूं ऐं 9 थियो आहे, ॾिसंदा आहियूं त अरे 10 लॻी 15 मिंट थी वियो, 10:15 थी वियो, अञा ताईं मुंहिंजो पहिरियों सवाल हले थो। इते ई तूं 2 सवालनि जो जे टाइम खणी वई हिकिड़े सवाल ते, बाक़ी 4 सवालनि खे कहिड़े तरीक़े सां हल कंदे। पहिरियों सवाल तव्हां अटेम्प्ट कयो, उन में 12 पेजनि ते लिखी आओ, या सपोज कयो 10 पेज लिखी आओ। हाणे टाइम त वरी तव्हांखे पोइ त एतिरो कोन मिलंदो त हर हिक ते तव्हां 10 पेज लिखो। ॿिए में अची वियो तव्हां 10 मां अची वियो 7 ते, वरी 3 में अची वियो 7 मां 5 ते, वरी चौथे में अची वियो 4 ते। पोइ तव्हांजो आख़िरी जेको हूंदो न, त या त 1 पेज या 2 पेज ते हलियो वेंदो, 1 पेज या 2 पेज ते। पोइ उहो तव्हांजो सवाल जेको इहो तव्हां सिस्टम शुरू कयो हुयो टाइम कंज़्यूम करण वारो, इहो 10 पेज 6 7 पेज
इहे 10 पेजनि ते जेतिरी हुन मार्कूं ॾिनियूं, हिन माइंड ठातो 10 पेजनि ते मार्कूं ॾियण जो, यानी लेंथ ते पंहिंजो 18 सवाल ते मार्कूं ॾिनई, त हेॾे घटाईंदो वेंदो, घटाईंदो। पर जेकर इक्वल लेंथ हर हिक खे मिलंदी, उहो सवाल बि तव्हांजो मुकमल तौर ते हल थी वेंदो। उन सवाल में जेका डिमांड कई वई आहे उन शयुनि खे बि तव्हां टच करे वेंदव, जॾहिं हर हिक खे एग्ज़ैक्ट टाइम ॾींदव। ऐं 35 मिंट जेकॾहिं तव्हां हर हिक सवाल खे ॾिना त ॾिसिजो त तव्हांजा पेजनि जी लेंथ बि हिक जहिड़ी बीहंदी, हिक जहिड़ी बीहंदी। 30 मिंटनि ते तव्हां अची वियो, तव्हांखे अञा सवाल जी खोड़ चओ त रहियो पियो आहे, बाबा भले रहियो पियो आहे, सेक्रीफाइस कर, इहा कुर्बानी ॾे। बाक़ी जेके तुंहिंजूं ॿियूं हेडिंग्स रहियूं पियूं न, उन्हनि खे आउटलाइन जी फॉर्म में लिखी वञ ऐं उन खां पोइ कंक्लूजन ते अचो। सवाल 35 ते ख़तम, वरी ॿिए ते हली वञ। इहा बेस्ट स्ट्रेटेजी आहे। सिंधी पेपर में मां सजेस्ट कंदुमि, पहिरियां जेको तव्हां सवाल कयो उहो ट्रांसलेशन वारो कयो। ट्रांसलेशन, छो त ट्रांसलेशन वारा 2 पेज, हिकिड़ो सिंधी मां अंग्रेजी, अंग्रेजी मां सिंधी में करणो हूंदो आहे। जेतिरो इनखे पोइते रखंदव एतिरो तव्हां ट्रांसलेशन ग़लति कंदव। हर हिक सवाल करण खां पोइ तव्हांजो टाइम कंज़्यूम थींदो वेंदो, तव्हां में एंज़ाइटी पैदा थींदी वेंदी, के सर्वाइव करे सघंदा आहिनि, के न आहिनि करे सघंदा। यार, कलाक, 1.5 कलाक गुज़री वियो, अञा मुंहिंजा 4 सवाल पिया आहिनि। 1.5 कलाक गुज़री वियो, अञा मुंहिंजा 3 पिया आहिनि। पोइ भले मां पक सां चवां थो, भले तव्हांजी अंग्रेजी सुठी आहे, पर जेकर न तव्हां ट्रांसलेशन खे 3 नंबर ते खणी वियो सवाल खे, या 4थे ते या 5 ते, तव्हां ट्रांसलेशन सही तरह सां न करे सघंदव। ट्रांसलेशन खे पहिरियां कंदा कयो। नवां इम्तिहान में शुरू में यानी कि फ्रेश दिमाग़ वेठा हो, फ्रेश माइंड हो, कंहिं क़िस्म जो परेशानी ना आहे, टेंशन ना आहे, रिलैक्स आयो, ट्रांसलेशन सुठी थी वेंदी तव्हांजी। ऐं टाइम बि थोरो लॻंदो, थी सके तव्हां उहा जल्दी ट्रांसलेशन करे बि वञो, टाइम बि तव्हांजो थोरो लॻंदो। रफ पेज ते पहिरियां करणी आहे, पोइ ते एग्ज़ैक्ट सुठे नमूने सां करणी, पोइ होॾे उतारणी आहे। त इहो असांजो अॼु जो क्लास, अगरि कंहिंखे को सवाल हुजे त पुछा करे थो सघे, न त पोइ अल्लाह हाफ़िज़ कंदासीं।